सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। उषांच्या सद्गुरु सहित रामदास साधे एवढो शख्स में दावा में आयो जैसा मूंखे जॾहिं बि थोरो कोई कुझु ग़लति चवंदो आहे, ग़लति ॻाल्हाईंदो आहे त मूंखे बर्दाश्त न आहे। तंहिंजे करे आसिफ प्रभु कोई ग़लति चवे न ॻाल्हाए त साईं जो सोचे हिकिड़ो कमु कर, जॾहिं बि कोई तोसां ग़लति ॻाल्हाए या तूं कंहिंसां ॻाल्हाए त बसि सिर्फ़ तूं अहिड़ो कोई लफ़्ज़ मुंहिंजे मुंहुं मां न कढ जेको तोखे पाण खे पसंदि न अचे। जेके लफ़्ज़ तोखे ॿियनि जा ॾुखिया लॻंदा आहिनि त हीउ लफ़्ज़ मूंखे वरी ग़लति चयो, हे ग़लति मूंसां वहिंवार कयो, बसि उहो सिर्फ़ु तूं पाण ॿिए कंहिंसां न कर, ॿियो कुझु बि न कर। ऐं जॾहिं बि ॻाल्हाए तूं सिर्फ़ु पंहिंजो पाण खे ॾिस, इहो लफ़्ज़ मूंखे ॻाल्हाए त मां छा कयां। हाणे हक़ीक़त में पाण खे ग़लति ॻाल्हाइण जी आदत हूंदी, कंहिंखे धक्को ॾियण जी, कंहिंखे कुझु करणी, कंहिंखे लफ़्ज़ करण जी पाण खे आदत हूंदी। ऐं जॾहिं साईं जन मूंखे चयो ऐं उहो जॾहिं जंहिंसां बि ॻाल्हाए तो जे कोई लफ़्ज़ उल्टो ॻाल्हाए या गुस्सो करे त चयो अगरि साम्हूं वारो मूंखे ॻाल्हाईंदो त मां त बर्दाश्त न करे सघंदुमि, मूंखे त हलंदो ई न। कोई मूंखे उहो लफ़्ज़ चवंदो आहे त मूंखां बर्दाश्त न आहे थींदो, कि थोरो ग़लति ॻाल्हाईंदो आहे, पोइ तेज़ ॻाल्हाईंदो आहे, तो आहिस्ते आहिस्ते पंहिंजो पाण हुन बहितर ॻाल्हाइणु शुरू कयो। ऐं जीअं जीअं उहो बहितर ॻाल्हाईंदो वियो पोइ आहिस्ते आहिस्ते ॿिया त सभु उहे चङो ॻाल्हाईंदा आहिनि, पंहिंजो आवाज़ु ॾुखियो। साॻे नमूने असां जेके बि आहियूं, असां जॾहिं ॿिए सां कुझु ॻाल्हाईंदा आहियूं असांखे पंहिंजा लफ़्ज़ लॻंदा ई न आहिनि। असां जॾहिं ॿिए कंहिंजी गिला कंदा आहियूं असांखे लॻंदी ई न आहे। असां ॿिए कंहिंखे कुझु बि चई वठंदा आहियूं, कंहिंजे ख़िलाफ़ कोई बि वहिंवार करे वेंदा आहियूं, असांखे कुझु बि न लॻंदो। सिर्फ़ु पंहिंजे लाइ कोई थोरो बि ॻाल्हाईंदो आहे तूं असांखे बर्दाश्त करे थी। कोई असांखे थोरो बि चवंदो आहे, असां सिर्फ़ु कंहिंजी थोरी बि ॿुधंदा आहियूं, उहो कुझु असांखां बर्दाश्त न आहे। ऐं असांजा साईं चयो त कुझु बि न कयो, जेको लफ़्ज़ तव्हां पाण न ॿुधी सघो पंहिंजे लाइ ॿिए खां, उहो सिर्फ़ु ॿिए खे न चयो। जेको वहिंवार तव्हां चओ मूं सां थिए, मूंखे बर्दाश्त न थींदो, उहो सिर्फ़ु ॿिए सां न कयो। ऐं हक़ीक़त में असां जेतिरा ई इंसान आहियूं, असां कुझु बि पाण सां ग़लति थींदो बर्दाश्त न कंदा, असांखे उहो चङो न लॻंदो। असां सिर्फ़ु जेको पाण पसंदि न कयूं उहो सिर्फ़ु ॿिए सां न कयूं बसि। ऐं जेकॾहिं इहो असां हिकिड़ो गुण असां पंहिंजे जीवन में आणूं, हक़ीक़त में असां सभु पंहिंजो पाण बहितर थी वेंदासीं। पर आम जीवन में असां जेके बि आहियूं असां सिर्फ़ु ॿियनि ते नज़र रखंदा, इन करे असां हमेशह